अहम अपडेट तव्हांखे ॾींदासीं त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु शाम जैकबाबाद पहुचंदो। पीपी चेयरमैन MNA मीर एजाज़ हुसैन जखराणी सां संदसि पुट जे वफ़ात ते ताज़ियत कंदो। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां पंहिंजे नाज़रीन सां ख़बर शेयर करे रहिया आहियूं जैकबाबाद जे हवाले सां, जिते पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु शाम जैकबाबाद पहुचंदो, जिते पीपी चेयरमैन MNA मीर एजाज़ जखराणीअ सां संदसि पुट जी वफ़ात ते ताज़ियत कंदो। वधीक तफ़सीलात मालूम कयूं था जैकबाबाद मां पंहिंजे रिपोर्टर नवाज़ सोलंकी खां। जी नवाज़, ॿुधाइजो छा तफ़सीलात आहिनि इन बाबति? जी बिल्कुलु, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु शाम जेको आहे त जखराणी हाउस पहुचंदो, जिते हू जेको आहे पीपी MNA मीर एजाज़ हुसैन जखराणी सां संदसि पुट ज़ैद ख़ान जी वफ़ात ते जेको आहे त उज़र ख़्वाही कंदो ऐं जेको आहे दुआ मुख़रत कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो शेड्यूल इहो आहे त उहो शाम 4 वॻे ईंदो, जेको आहे त ख़ासि जहाज़ वसीले जेको आहे जैकबाबाद एयरबेस पहुचंदो, जितां जेको आहे त उनखे एयरबेस खां जखराणी हाउस आंदो वेंदो। इन सिलसिले में समूरे रस्तनि ते जेको आहे त सिक्योरिटी सख़्तु कई वई आहे ऐं जेको आहे त आम माण्हुनि खे जेको आहे अचु वञ खां उते रोकियो वियो आहे। जी वॾी महिरबानी अव्हां जे नवाज़ सोलंकी असांखे ॿुधाए रहियो। बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु शाम जैकबाबाद पहुचंदो, जिते पीपी MNA मीर एजाज़ जखराणीअ सां संदसि पुट जे वफ़ात ते ताज़ियत कंदो, जॾहिं त सिक्योरिटीअ जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया आहिनि।